नाज़रीन, टंडेजाम जी रहवासियुनि वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां पेश आहे इमरान अली सोहो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं टणोजाम में, जिथे तब्दीली सरकार पारां पेश कयल बजट जेको अवाम दुश्मन है या अवाम दोस्त है, उन बारे में टणोजाम जा रहवासी छा था सोचन, अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे उन्हनि जी ज़बानी ॿुधायूं। को सिर्फ़ आवाम के रुगो धोखो ॾिनो वियो आहे। बजट पेश थी वियो आहे जंहिंमें का भी सहूलत ना मिली आहे, न को गवर्नमेंट जी पगारूं वधियूं आहिनि, न को आवाम के रिलीफ मिलियो आहे। रुगो हिकिड़ो फॉर्मेलिटी पूरी कई गई आहे ऐं पगारूं वग़ैरह का शइ कोन वधी आहे। असीं गुज़ारिश कंदासूं खुदारा बजट ते कुछ गौर करियो, आवाम जी पगारूं वधायो ऐं ग़रीबन के कुछ रिलीफ दियो। अवाम दुश्मन बजट पेश किया गया है, ये जो है ना सरासर नाइंसाफ़ी है इस आवाम के साथ। गवर्नमेंट की जो मुलाजमीन की जो तनख्वाहें थी वो एक उम्मीद लगा के बैठे थे जो कि ना पूरी हो सकी। और आप जानते हैं कि जिस तरीके से महंगाई बढ़ती जा रही है, डॉलर का रेट बढ़ता जा रहा है, उस तरीके से आवाम को कोई रिलीफ नहीं दिया गया। ये सिर्फ़ और सिर्फ आवाम दुश्मन एक बजट पेश किया गया है, जिसका अभी नहीं बल्कि आने वाले दिनों के अंदर एक बहुत बड़ा असरअंदाज होगा। ये आप देखिएगा कि हमारे लिए कितनी मुश्किलात पैदा करेगा। पाक बजट को पेश किया वो अवाम बजट पे दुश्मन है, तो असां इहा गुज़ारिश कंदासीं तो बजट सवले नमूने से पेश कई वञे। खाली पगारूं माण्हुनि जूं वधियूं वञनि ऐं पहिरीं माण्हू लॉकडाउन जे करे परेशान आहिनि ऐं असां इहा अपील कंदासीं तो बजट ते थोड़ो गौर कयो वञे ऐं फ़र्क़ु अचो वञे तो ग़रीब माण्हुनि खे जीअं पगारूं वधनि ऐं गुज़र बसर ग़रीब माण्हू सही तरीक़े सां गुज़ारे। इमरान खान जे बजट खे रद्द थो कयां। महंगाई ॾाढी करे छॾी अथसि ऐं सरकारी टूटियुनि जे नाले चई पगार वधाईंदासीं, पगार न वधाई अथसि। ॾाढा असां परेशान थी विया आहियूं। ये गरीब आवाम जे लाइ ज़ुल्म आहे, सफ़ा हिन में का भी शइ न आहे ऐं तनख़्वाह भी कोन बढ़ाई आहे माण्हुनि जी ऐं महंगाई ॾाढी लॻी वई आहे, खंड भी वधीक थी वई आहे ऐं सब्जी भाॼी जा रेट वधी विया आहिनि। गरीब माण्हू काॾे वञे ऐं गरीब आवाम जे लाइ कुझु भी न आहे। पेट्रोल भी नथो मिले, आवाम परेशान लॻी पई आहे, न ट्रांसपोर्ट आहे न कुझु आहे। गरीब आवाम हैदराबाद वञे थो कम से, उनमें किरायो वधीक पिया वठनि ऐं माण्हू किथां ॾींदो। ॾियारी तबिको मरी वियो आहे, सफ़ा काॾे वञे हाणे।